की वीडियो में गाल कंदासीं सिंध जो अमर फ़नकार सरमंद सिंधीअ जे बारे में। त सरमंद सिंधी केरु ऐं किथां जो आहे ऐं सरमंद सिंधी वाकई छा पंजाब सां तालुक़ रखे थो ऐं सरमंद सिंधीअ खे छा साज़िश करे हिन सिंध में मारायो वियो ऐं उन खे क़त्ल करायो वियो। दोस्तों तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जा अमर रागी ऐं सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार सरमंद सिंधीअ जे बारे में। दोस्तों सरमंद सिंधी 1961 ईस्वीअ में प्रियालेशम मतो दोस्तों ऐं उन खां अलावा सरमंद सिंधी सिंध जो हिकु बहितरीनु ऐं इनकलाबी फ़नकार हुयो जंहिं नौजवानीअ में तमामु घणो इनकलाब सिंध में आंदो ऐं क़ौमी गीत जेको आहे सो सरमंद सिंधीअ जो हिकु पेशो हुयो ऐं सरमंद सिंधी पंहिंजी ज़िंदगीअ में जेके बि कलाम ॻाया उहे सिंध जे बारे में ॻाया। ऐं क़ौमी गीत ॻाया ऐं सरमंद सिंधीअ जा जेके वॾा हुया उहे वाकई पंजाब सां तालुक़ रखंदा हुया। उतां लॾे करे पोइ सिंध जे प्रियालो शहर में अची लॾे ऐं आबाद थिया ऐं सरमंद सिंधी हिकु सिंधी घराणे सां तालुक़ रखे थो। दोस्तों सरमंद सिंधीअ खे तमामु घणो सिंध में चाहियो वियो ऐं सरमंद सिंधी हिकु अमर रागी आहे ऐं क़ौमी फ़नकार आहे सिंध जो जंहिं सिंध जे मौसीक़ीअ में हिकु नओं जेको आहे सो मोड़ आंदो ऐं सरमंद सिंधी पंहिंजे कलामनि जे जेको आहे सो ज़रिए सिंध जे नौजवान अवाम खे तमामु घणो उजागर कयो ऐं सिंध जा जेके बि क़ौमी मसइला आहिनि ऐं सिंध जा जेके बि हुक़ूक़ ऐं हक़ आहिनि उहे पंहिंजे कलामनि जे ज़रिए जेको आहे सो सिंध जे कुंड कुड़छ में पुॼाया ऐं सिंधी अवाम जे नौजवान अवाम खे तमामु घणो उजागर करण में सरमंद सिंधीअ जो वॾो हथु आहे ऐं सरमंद सिंधी सिंध जो हिकु बहितरीनु ऐं क़ौमी फ़नकार आहे जंहिंखे अॼु ताईं बि माण्हू पंहिंजे दिलनि में यादि कनि था ऐं अॼु ताईं बि सरमंद सिंधी ओतिरो ई मक़बूल आहे जेतिरो उन टाइम में सरमंद सिंधी मक़बूल हुयो ऐं सरमंद सिंधीअ खे जेके क़ौम परस्त अॻुवान आहिनि असांजे सिंध जा उहे तमामु घणो जेको आहे सो मोहबत कंदा हुया ऐं सरमंद सिंधीअ खे पंहिंजो हीरो कोठाईंदा हुया। दोस्तों सरमंद सिंधीअ सिंध में हिकु नई जिदत आंदी ऐं सिंध में मौसीक़ीअ जो नओं बाब रक़म कयो। सरमंद सिंधी पंहिंजे कलामनि में ऐं पंहिंजनि जेको आहे सो सोंगनि में सिंध जा जेके बि मसइला ऐं जेके बि ग़रीब आवाम जा मारोड़नि जा जेके मसइला हुया उहे पंहिंजे कलामनि जे ज़रिए उजागर कया ऐं सिंधी अवाम खे नओं उजागर ऐं नओं शऊर पैदा कयो सरमंद सिंधीअ। दोस्तों सरमंद सिंधीअ जो हिकु एक्सीडेंट जे ज़रिए मौत थियो हिकु गाॾीअ जे ज़रिए गाॾीअ ते वञी रहियो हुयो त एक्सीडेंट जे दौरान सरमंद सिंधी हिन फ़ानी दुनिया खे छॾे पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलियो। दोस्तों वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी